कोयटा में हथियारबंदनि फायरिंग करे सुप्रीम कोर्ट के सीनियर वकील अब्दुल रज़ाक शर के क़त्ल करे छडि॒यो। मक़तूल वकील पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ एक केस में दरख़्वास्त गुज़ार हो। पुलिस मुताबिक़ वकील अब्दुल रज़ाक शर के कोयटा के एयरपोर्ट रोड ते घर खां अदालत वेंदे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। इतला ते पुलिस फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस मुताबिक़ वकील अब्दुल रज़ाक शर जो मौत मथे ऐं सीने में गोली लगण सबब थियो आहे। वाक़े वारे हंधि तां 9mm पिस्टल जा खोल मिलिया आहिनि। मक़तूल वकील अब्दुल रज़ाक शर पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ बतौर वज़ीर आज़म आइन तोड़ण ते आर्टिकल 6 तहत संगीन गद्दारी जो केस दाख़िल करण लाइ बलूचिस्तान हाई कोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल कराई हुई। बलूचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बेज़न जो वकील अब्दुल रज़ाक शर जे क़त्ल वारे वाक़िए जो नोटिस वठंदे आईजी पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वाक़िए जो समूरनि रुख़नि खां जाइज़ो वठी फौरी तौर ते रिपोर्ट पेश कई वञे। ॿिए तरफ़ बलूचिस्तान बार काउंसिल कोयटा समेत सॼे सूबे में अदालत जो बाइकॉट कयो आहे।